अस्सलाम वालेकुम नाज़रीन, कल्याण न्यूज़ टीवी सां मां रहीम बख्श पंवर। सबका पहिरीं नज़र विझंदासीं अॼु जी अहम ख़बरुनि ते। कुदरत जो कमाल सैयद अब्दुल्ला शाह इंस्टीट्यूट ऑफ मेडिकल साइंस सेवण में काज़ी अहमद ॻोठ नासरे वासी मासूम नीगर कामला रिंद में ॿिनि दिलनि हुजण जो इंकशाफ। सेवण सैयद अब्दुल्ला शाह इंस्टीट्यूट ऑफ मेडिकल साइंस में अल्ट्रासाउंड जे डॉक्टर गुलाम अब्बास मंगी पारां काज़ी अहमद जे रहवासी हिकु नंढड़े 9 साल जे बालक कामरान रिंद खे ॿिनि दिलनि हुअण जी तस्दीक करे छॾी। सैयद अब्दुल्ला शाह इंस्टीट्यूट जे डॉक्टर गुलाम अब्बास मंगी जो चवणु आहे त पूरे एशिया में ॿिनि दिलनि जे केस जी तस्दीक कॾहिं बि न थी आहे। हीउ केस एशिया जो पहिरियों केस हूंदो। कामरान रिंद जूं ॿई दिलूं हलंदड़ हालत में आहिनि, जॾहिं त कामरान रिंद काज़ी अहमद में वक़्तन बवक़्तन इलाज करायो, पर डॉक्टर हुननि खे 2 दिलूं हुअण जी तस्दीक न करे सघिया। ॿिए तरफ़ सैयद अब्दुल्ला शाह इंस्टीट्यूट ऑफ मेडिकल साइंस सेवण जे डायरेक्टर डॉक्टर मोइनुद्दीन सिद्दीक़ पंहिंजो बयानु ॾींदे ॿुधायो त कामरान रिंद दिलि जी तकलीफ़ सबबि सैयद अब्दुल्ला शाह इंस्टीट्यूट में दाख़िल हो, जंहिंजो इको अल्ट्रासाउंड एक्सरे ऐं ॿियूं टेस्टूं करण खां पोइ 2 दिलुनि जी तस्दीक थी आहे। शाहपुर जाना में सिंधी अदबी संगत पारां शहीद नाज़िम जोखियो जे नाहक क़त्ल ऐं कातिलनि खे सज़ा ॾियण लाइ रैली कढी बाब जाने अॾु धरणो हयो, जिते अॻवाननि अब्दुल फताह ॿुॻियो, असलम लगारी, ज़फ़र ॿुॻियो, वकील ज़ाहिद ॿुॻियो, मिठल जसकाणी, डॉक्टर नाज़िमुद्दीन डायरी ऐं ॿियनि चयो त नाज़िम जोखियो जो बेगुनाह क़त्ल वॾो ज़ुल्म आहे। अरब शिकारनि जी दलाली कंदे सिंध जा सरदार ऐं बोतार धरती धड़नि जो क़त्ल आम कनि था। हिननि मुतालबो कयो आहे त अरबनि खे हमेशह लाइ सिंध में अचण ते पाबंदी लॻाई वञे ऐं बोतार अब्दुल करीम जोखियो समेत अरब शिकारनि जा पिणु क़त्ल केस में नाला ॾेई FIR में दहशतगर्दी जा कलम लॻाया वञनि। लाड़काणे भरिसां पीर शेर थाणे जी हद बाईपास मक्सी कॉलोनी में गुज़िरियल ॾींहुं मुड़ुस हथां मुबैना गोलियूं हणी क़त्ल कयल औरत जे वारसनि तरफ़ां वाक़े जो केस दाख़िल न थियण ख़िलाफ़ शहर जे SSP चौक वटि मक़तूला औरत जो लाश रखी एहतियाजी मुज़ाहिरो करे धरणो हयो वियो। इन मौक़े ते एहतियाज जी अॻवानी कंदड़ आफ़ताब जतोई पंहिंजी भेनरुनि ऐं ॿियनि माइटनि सां गॾिजी साफ़िन अॾो दाईंदे इल्ज़ाम लॻायो त गुज़िरियल ॾींहुं मुंहिंजे वालिद मास्तर दिलदार जतोई माइटनि जे घर में छुटी जे प्रोग्राम दौरान पिस्टल जा फायर करे असांजी अमड़ मसमात बशीरा ख़ातून खे बेगुनाह क़त्ल करे छॾियो आहे। जंहिं वाक़े जो केस दाख़िल करण लाइ असां हद जे थाणे ते पहुतासीं त SHO तालिब जोड़े जो थाणे में मौजूदु ई कोन हो ऐं फ़ोन ते जॾहिं SHO सां राब्तो कयोसीं त हुन चयो त मां PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जी सिक्योरिटी में आहियां ऐं अवां असांजो इंतज़ारु कयो। नाज़रीन, पाकिस्तान तहरीक इंसाफ़ ज़िले मटियारी पारां सिहत खाते मटियारी जे कलोरनि ख़िलाफ़ एहतिजाज DHO ऐं MS खे हटाइण जो मुतालबो करे छॾियो। तफ़सील मूजिबि पाकिस्तान तहरीक इंसाफ़ ज़िले मटियारी पारां सिहत खाते जे कलोरनि ज़िलनि में कोरोना प्रोजेक्ट जी ताज़ा भर्तियुनि में मक़ामी नौजवाननि खे नज़रअंदाज़ करे पंहिंजा नवादी पॉलिसी इस्तेमालु कई। इस्पतालनि में दवाउनि जी खोट तोड़े तालका इस्पताल मटियारी जे DHQ इस्पताल मुंतक़िल कयल सामान वापसि आणण लाइ क़ाइम मक़ाम सदर मुमताज़ भाटी, लेडीज़ विंग सदर नरगिस पठान, जनरल सेक्रेटरी अवैस गुल मेमून ऐं शाहजहान समूह जी अॻवानी में मटियारी प्रेस क्लब अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में बेरहमानी नमूने क़त्ल थी वियल औरत फ़हमीदा सियाल, नाज़िम जोखियो ऐं अरसलान अबरो जे खूननि सां इंसाफ़ लाइ लाड़काणे में सिविल सोसाइटी जे अॻवाननि तरफ़ां मासूम ॿारनि सां गॾिजी प्रेस क्लब अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरो करण बाद अलामती बुख हड़ताल कई वई। इन मौक़े ते नसरुल्ला अबड़ो, यासिर संदीलो, मासूम ॿारनि सिंधु अबड़ो, सिंधु संदीलो, रहमान अबड़ो, दूल्हे दरिया ख़ान अबड़ो ऐं ॿियनि सां गॾिजी साफ़िन सां ॻाल्हाईंदे चयो त अफ़सोस सां चवणो थो पए सिंध में ग़रीब माण्हुनि लाइ को बि क़ानून न आहे। हिते सरदारी ऐं जागीरदारी निज़ाम सबबि अंधेर नगरी चरबट राजा क़ानून पियो हले। हर रोज़ वॾेरनि जागीरदारनि ऐं सरदारनि हथां सिंध जे कंहिं न कंहिं इलाइक़े में नौजवाननि ऐं औरतुनि जा बेरहमाना क़त्ल थी रहिया आहिनि, जिन वाक़नि सबबि इंसानियत जो कंधु शर्म खां झुकी वियो आहे। असां अहिड़नि वाक़नि जी सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत कंदे मुल्क जे आला अदालतुनि खां अपील था करियूं अहिड़नि क़त्लेआम जो फौरी तौरु नोटिस वठे। अदालत कमीशन जोड़ी बेगुनाह क़त्ल कयल औरत फ़हमीदा सियाल, नौजवान नाज़िम जोखियो ऐं अरसलान अबड़ो जे क़ातिलनि खे गिरफ़्तार करे सख़्त सज़ा ॾिनी वञे। ॿी सूरत में एहतियात जो दाइरो वसी कयो वेंदो। नाज़रीन, अरबन जी दलालनि पारां शहीद नाज़िम जोखियो जे क़त्ल ख़िलाफ़ ऐं क़त्ल में मलूज़ जवाबदारनि खे इबरतनाक सज़ा ॾियण लाइ प्रेस क्लब कोट डिजी आॾो इशारा ते आल पाकिस्तान मीडिया काउंसिल खैरपुर जे ज़िले चेयरमैन ऐं प्रेस क्लब कोट डिजी ताहिया सदर सैयद इमाम अली शाह बुखारी जी अॻवानी में भरपूर एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो ऐं क़ातिलनि ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कंदे आला इख़्तियारनि खां इंसाफ़ जी घुर कई वई। एहतिजाजी मुज़ाहिरे खे ख़िताब कंदे अॻवाननि सैयद इमाम अली शाह बुखारी, पीर बख्श गोपांग, ज़ाकिर महमूद कांदड़ो, मुनीर नशाद, रमज़ान उॼण ऐं ॿियनि चयो त अरबन जा दलाल वॾेरा ऐं सियासी माण्हू सिंध जा कुझु हुकुमरान आहिनि ऐं जेकॾहिं शहीद नाज़िम जोखियो जे वारसनि खे इंसाफ़ न मिलियो सिंध जी तारीख़ हुकुमरान खे माफ़ न कंदी। एहतिजाजी मुज़ाहिरे में अली शेर वसाण, हुसैन रज़ा वसाण, फ़कीर अब्दुल ख़ालिक, बशीर अहमद कांदड़ो, गुलाम रज़ा कांदड़ो, इसाक कांदड़ो ऐं ॿियनि शिरकत कई।
नाज़रीन ही हुई अॼु जूं अहम ख़बरूं। वधीक तफ़सीली ख़बरुनि लाइ विज़िट कंदा असांजी वेबसाइट www.dailykalyan.com ऐं असांजो फेसबुक ऐं यूट्यूब पेज डेली कल्याण।